नाज़रीन अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे वसीर पाड़े में कोरोना वायरस जा केस वधण बाद माण्हुनि जी अच वञ ते पाबंदी लागू करे छॾी आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जी सिफारिश ते नोटिफिकेशन जारी कंदे कोविड-19 वायरस में इज़ाफ़े पखेड़ खे बुंजो ॾियण लाइ घोटकी जे वसीर पाड़े में ईंदड़ हुक्मनि ताईं आम माण्हुनि जे अचण वञण ते ज़ाब्तो आणण जो हुकुम ॾेई छॾियो। इन सिलसिले में लाॻापियल असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि समेत पुलिस अमलदारनि खे हिदायत कई आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां जारी कयल नोटिफिकेशन ते अमल करायो वञे, जॾहिं त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। होरा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खे हिदायत कई वई आहे त हू वसीर पाड़े में सिहत जूं तमाम सहूलियतूं जल्द फराहम करे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त घोटकी जे वसीर पाड़े में कोरोना वायरस जा केस वधण बाद माण्हुनि जी अच वञ ते पाबंदी लागू करे छॾी आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जी सिफारिश ते नोटिफिकेशन जारी कंदे कोविड-19 वायरस में इज़ाफ़े पखेड़ खे बुंजो ॾियण लाइ घोटकी जे वसीर पाड़े में ईंदड़ हुक्मनि ताईं आम माण्हुनि जे अचण वञण ते ज़ाब्तो आणण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन सिलसिले में लाॻापियल असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि समेत पुलिस अमलदारनि खे हिदायत कई वई आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां जारी कयल नोटिफिकेशन ते मुकमल अमल करायो वञे।